अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो। जीअं त अॼु असीं 12वीं क्लास जे सिंधीअ में सबक़ पढ़ी रहिया आहियूं। शाइरीअ जे हिसे में हमल फ़क़ीर लगारी। हमल फ़क़ीर लगारी ज़ात जो लगारी बलोच हो ऐं सिरकाणी कबीले मंझां हो। पाण ॻोठ मीर खान लगारी ज़िला खैरपुर में 1225 हिजरी मुताबिक़ 1809 में रहीम खान लगारीअ जे घर में ॼाओ। संदसि वॾा असुल में देरा गाज़ी खान खां लॾे अची खैरपुर में वेठा हुआ ऐं बाद में नवाब शाह ज़िले जे ॻोठ मीर खान लगारीअ में अची रहण लॻा। पाण जेतोणीकि सराइकी हो पर सिंधी ज़ुबान ते काफ़ी लाभ हासिल कयो हुआईं। पंहिंजे ख़ुशि तबई ऐं इल्मी लियाक़त जे करे तमामु घणो मशहूरु थी वियो हो। पाण लंवारी वारनि जो मुरीद हो ऐं टालपुरनि जे दौर जो अवामी शाइर हो। संदसि कलाम एतिरो त मशहूरु आहे जो आम व ख़ासि माण्हू संदसि बेत झुंगारींदा रहनि था। हमल फ़क़ीर जे किताबनि में कुलियात हमल त सिक जे दास्ताननि सां भरियलु आहे, छो त सिक जो दिलि जे गहराईअ सां घणो तालुक़ु आहे। उन खां सवाइ संदसि कुलियात जे 11 दास्ताननि में दोस्तनि ऐं यारनि जी बेवफ़ाई जो पिणु ज़िक्र कयो वियो आहे। हमल फ़क़ीर तबियत जो तमामु सादो हो। पाण हमेशह सादो पहिराण ऐं सादी पग ॿधंदो हो, साओ पहिराण ऐं साई पग ॿधंदो हो। आख़िर 71 वरनि जी उमिरि में 2 सफ़र 1296 मुताबिक़ 1880 में वफ़ात कयाईं। संदसि आरामगाह साॻे ॻोठ जे भरिसां इब्राहिम शाह वारे मुक़ाम में आहे, जिते हर साल वॾो मेलो लॻंदो आहे।